सकरण मां ख़बर ॾींदा हलो त सकरण शहर जे वापारी दीवान आसनदास सोनारे खे कश्मीर मां वॉइस मैसेज ऐं संदसि घर जे दरवाज़े ते ख़त ऐं गोलियूं छॾे भतो तलब करण जो चयो वियो। अहिड़ी ॼाण सकरण पुलिस खे ॾेई तहफ़ुज़ जी घुर कई आहे। दीवान आसन सोनारे ॿुधायो त मुंहिंजे नंबर ते वॉइस मैसेज ज़रिए मूंखां भुंग तलब कयो वियो, जंहिं में हिन पंहिंजो नालो ख़ादिम हुसैन भयो कश्मीर जो रहवासी ॿुधायो। जंहिं बाद मूं पंहिंजो व्हाट्सअप बंदि कयो। 2 ॾींहंनि बाद मुंहिंजे घर जे दरवाज़े ते हिकु चिठी ऐं इन में गोलियूं विझी हिकु थेले में बंदि करे मुंहिंजे दरवाज़े ते लॻायूं वयूं। सकरण पुलिस रिपोर्ट दाख़िल करे वाक़े जी जांच करे रही आहे, जॾहिं त अहिड़े वाक़े बाद दीवान कम्यूनिटी में ख़ौफ़ फैलिजी वियो आहे। हिननि वधीक चयो त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, असांखे जान जो ख़तरो आहे, असां कारोबारी आहियूं, असां अहिड़ियुनि धमकियुनि खां पोइ असांजे लाइ हिते रहणु मुश्किल थी वियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।